कमरन किशोरी चए थो त मां डॉक्टर साहब खे ॾिठो। त कामरान किशोरी घर वेंदो जॾहिं पंहिंजे माउ पीउ खां पुछे त डॉक्टर कादिर मक्सी कौन है, त उहो ॿुधाईंदो त डॉक्टर कादिर मक्सी इहो आहे। उहो कहिड़ो पैदा जिन समूरनि दहशतगर्दनि नक में नाकेली विझी ऐं उन्हनि खे या त सिंध छॾण ते मजबूर कयो या सिंध में कंधु हेठि करे हलनि पिया कराची। कादिर मक्सी उहो आहे। जंहिं ॾींहं खां वठी आयो आहे नओं अल्ताफ़ हुसैन बणजण जी कोशिशि कयो या लिसानी फ़साद करण जी इहा बि हिकिड़ी साज़िश आहे। त असां उन वक़्तु रुॻो इहो कराची में गॾु थी करे लखा माण्हू न चऊं त बसि असांजो मादरे वतन असीं तक़सीम थियण न ॾींदासीं। हाणे इन में बि जेकॾहिं कंहिंखे नस्ली लसानी भेड़ो नज़र थो अचे उहे कहिड़ा माण्हू आहिनि उहे जेके अञा बि एमक्यूएम उहे उमेद रखियो वेठा आहिनि। त ॿ ॾींहं अॻे मूं पंहिंजे यारनि जेके मुंहिंजा इलाही वेझा दोस्त आहिनि उन्हनि मूंखां वाइदो वरितो आहे त मां सियासत में तनक़ीदी जाइज़ो न वठंदुमि। भलीकार नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो अॼु असीं वरी गुफ़्तगू कंदासीं एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी साहिब सां। डॉक्टर साहिब भलीकार चऊं था। साईं महिरबानी, तव्हांखे भलीकार जो तव्हां आया आहियो। डॉक्टर साहिब गवर्नर हाउस में जेको ही गॾिजाणी थी सिंध खे टोड़ण जी जेकी साज़िश थिए पई, जेके उन्हनि जा बयान आहिनि टिसोरी साहिब जा, समूरी सिंध उन ते मुनज़म थी वई ऐं अवां 12 अप्रैल ते कराची वञो पिया। कीअं पिया सम्झो ही छा पियो थिए? साईं हाणे ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त असां एमक्यूएम जे बाबति कॾहिं बि ख़ुशफ़हमीअ जो शिकार न रहिया आहियूं। जंहिं वक़्तु एमक्यूएम खे कराची जे माण्हुनि जी तमामु वॾी सपोर्ट हुई ऐं उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ पखी पर न हणंदो, उन वक़्तु बि असां एमक्यूएम खे सिंध दुश्मन करार ॾेई उनजे ख़िलाफ़ु मज़ामती सिफ़ुनि में हुआसीं। ऐं हाणे त ई सियासी यतीमनि जिन जो मैंडेट जेको आहे उहो इस्लामाबाद जी एस्टेब्लिशमेंट जे मरहून मिन्नत आहे, त हुननि हिननि खे वठी कराची जो लाॾो करे ऐं मैंडेट पार्लियामानी अॻुवान करे विहारे छॾियो आहे। पर हिननि साहबनि जी बदनियती आहे त जंहिं ॾींहुं ही पहिरें ॾींहुं हाउस में विया हुआ ऐवान में, उन्हनि पहिरें ॾींहुं वञी रेज़ोल्यूशन जमा करायो क़ौमी असेंबली में त सिंध में नवां सूबा ठाहियो। हाणे सवाल इहो आहे त वरी जॾहिं ही गवर्नर साहिबु आयो आहे टिसोरी साहिबु, इन जी हाल इहो आहे त जंहिं ॾींहं खां वठी आयो आहे हिन इहा कोशिशि कई आहे सिंध जो गवर्नर बणजण जी कोशिशि न कई आहे। हुन हिकिड़े ख़ासि नस्ली सोच जो नुमाइंदो थी करे नओं अल्ताफ़ हुसैन बणजण जी कोशिशि कई पई पहिरें ॾींहं खां वठी। पोइ मुहाजिरनि जा हक़, पोइ मुहाजिर मसइला, पोइ ही मसइला, पोइ कराची शहर पाणी कोन थो मिले, कराची में फुर धाड़ो आहे, कराची में भतो आहे, कराची में हीअ आहे, अदा ही सभु कुझु आहे। इन करे हाणे जेसीं ताईं नओं सूबो न ठहंदो तेसीं कमु कोन हलंदो। हाणे हींअर बि जेको ताज़ो हिननि इहा कोशिशि कई आहे, जेका तव्हां सम्झो था त ही रुॻो मक़ामी फिनोमिना न सम्झणु खपे। लाहौर खां सनतकारनि जे ग्रुप जो हिकिड़ो वॾो ग्रुप जेको आहे मियां आमिर महमूद जो, उहो आयो हिते पंहिंजा लाहौर जा सनतकार मीटिंगूं थियूं। सनतकारनि सां अची कयईं त बाबा ही नओं सूबो जेसीं न ठहंदो कराची जे असांखे रुॻो सूबो ठाहे ॾियो, बाक़ी कराची खे दुबई असीं ठाहींदासीं। हुन इन क़िस्म जी लफ़ाज़ी कई। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं कराची जे सनतकारनि सां फील्ड मार्शल साहिब जी मुलाक़ात थी त उन में सनतकारनि उन्हनि खे चयो त बाबा उहो त सभु कमु सही आहे, असां बिल्कुलु पैसा कढंदासीं, तव्हांजा फ़ौजी कर्ज़ पूरा कंदासीं, तव्हांजा मुल्क जा कर्ज़ लाहे छॾींदासीं, असांखे हिते सूबो ठाहे ॾियो, छो जो सिंधी वॾेरनि जी बादशाही थी रहे ऐं सिंधी वॾेर असां सां जेको सही नथा हलनि, मुख़्तलिफ़ दॿान, हीअ करप्शन आहे, ब्लैकमेलिंग आहे, फलानो फलानो मुदाख़लत असांजे कमु। त फील्ड मार्शल साहिबु बग़ैर सोच सम्झ जे चई छॾियो का ॻाल्हि न आहे, हिकु नॉर्थ सूबो, ॾखण सूबो, ईस्ट सूबो, वेस्ट सूबो करे छॾियो, मिड़ी ख़ैरु आहे। पर पोइ जॾहिं ॻाल्हियूं करे इस्लामाबाद में वियो हूंदो त ज़रूरु जेके हुते हुनखे माण्हू अक़लमंद मिलिया हूंदा जिन चयो त बाबा हे जेका आहे हे अहिड़ी स्टेटमेंट जेका आहे उहा न रुॻो तव्हांजी ज़ात लाइ पर मुल्क लाइ हानिकार थींदी। पोइ कुझु वक़्त ताईं इहो ख़फ़ो बंदि हो। हाणे वरी नए सिरे सां ई गवर्नर जेको गवर्नर हाउस में इहा जेका असां इफ़्तार पार्टी करे त मुहाजिर सूबे जी ॻाल्हि, को मुशाइरो करे मुहाजिर सूबे जी ॻाल्हि, को तइलीमी तहक़ीक़ जो को सेमिनार थिए मुहाजिर सूबे जी ॻाल्हि, कराची सूबे जी ॻाल्हि। त पोइ इन करे असां चयो त हाणे हिननि जूं मस्किरियूं वंस फॉर ऑल ख़तमु थियणु खपनि। छो जो हीअ त ज़रूरु आहे त जॾहिं वफ़ाक़ जा 2 वज़ीर, मुस्तफ़ा कमाल चवे थो त कराची वफ़ाक़ जे हवाले कयो, डायरेक्ट वफ़ाक़ जी कब्ज़ो करे, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं फारूक सत्तार सियासी यतीम चवनि था त सूबो ठहे, ख़्वाजा आसिफ़ जेको वफ़ाक़ी वज़ीर इस्लामाबाद में वेठो बग़ैर सोच सम्झ जे उन हिमायत करे छॾी त हा बिल्कुलु नवां सूबा थियणु खपनि। हे इमरान ख़ान जो जेको फवाद चौधरी आहे काल्ह खां वठी इन रागणी शुरू करे छॾी आहे
तव्हांखे असांखे ख़बर आहे त फवाद चौधरी रुगो PTI जो माण्हू कोन्हे पर हक़ीक़ी कंहिंजो नुमाइंदो आहे। जॾहिं इन क़िस्म जूं सभु शरारतूं थियनि पियूं उन वक़्तु असांजे लाइ ज़रूरी आहे त असां सिंधी अवाम जी ताक़त जो इज़हार कयूं। हींअर असांखे केरु बंदूक खणी नथो हणे, केरु लठ खणी नथो हणे, पर इहा ॻाल्हि करणु ईअं सम्झो त सिंधियुनि जे साह खे गोगो ॾेई बंदि करे ऐं सिंधियुनि जो विजूद जेको छियूं छियूं करण जे बराबरि। डॉक्टर साहब एतिरियूं कुवतियूं जेके आहिनि सनतकार बि जेके पंजाब जा ख़ुदि सिंध जा सनतकार उहे बि चवनि था त सूबो कराची सूबो हुजे ऐं पोइ तव्हां वञो पिया 12 अप्रैल ते तमामु वॾो एतिजाजी जुलूस करणु। त हिकिड़ी वरी कुवतियूं आहिनि जेके चवनि था त डॉक्टर साहब जो या लिसानी फ़साद करण जी इहा बि हिकिड़ी साज़िश आहे, कहिड़ी आहे ज़रूरत, उन्हनि जे बयान खे कीअं पिया ॾिसो, छा पिया सम्झो? यार इहे वीचारा आहिनि सियासी यतीम ऐं बुग़्ज़ डॉक्टर कादिर मक्सी में वरितल। मसलन कराची जे अंदरि असीं सिंधी माण्हू गॾिजी पंहिंजे वजूद जो अहसासु न ॾियारियूं त पोइ छा करियूं? घर वेही रहूं गंदी पाए, हुननि खे चऊं बाबा जेको तव्हांखे खपे पना खणी अचो, असीं तव्हांखे लिखी था ॾियूं। वफ़ा खे चऊं त बाबा हाणे बिस्मिल्लाह कर, 9 सूबनि जो ऐलान करे छॾ, सिंध खे भले 3-4 टुकड़ा करे। असां त पंहिंजा ॿारड़ा बचड़ा न्याणियूं वटि ॾिसो, जॾहिं MQM जी दहशत जो ज़मानो हो न, MQM वारा बंदूकूं कलाशनकोफूं खणी असांजे घरनि में काए आया। जॾहिं न्याणियूं कुठऊं, असांजा नौजवान ॿार कुठऊं, बुज़ुर्ग कराची में चूंडे चूंडे सिंधी ऑफिसर क़तल कयूं, त उन वक़्तु उनजो जवाबु हो त उनजो गोली सां जवाबु गोली, ऐं उन वक़्तु असां ॾिनूं। असां पंहिंजे घर जो पंहिंजे न्याणी जो इज़तुनि जो तहफ़ुज़ कयोसीं। हाणे त का गोली जी ॻाल्हि त हले न पई न। हाणे हू चवनि था साज़िशूं करे इस्लामाबाद सां मिली जुली चवनि था त सिंध खे तक़सीम कयो। हाणे सिंध खे तक़सीम कयो त असां उन वक़्तु रुगो इहो कराची में गॾु थी करे लखा माण्हू न चऊं त वह सिंध असांजो मादिरे वतन, असीं तक़सीम थियणु न ॾींदासीं। हाणे इन में बि जेकॾहिं कंहिंखे नस्ली लसानी जहिड़ो नज़र थो अचे त अला करे उहे ख़ुशि हुजनि, उन्हनि खे आऊं सलाह इहा ॾींदुमि त वेली उन ॾींहुं घरां न निकिरजो, रली वली करे का सुठी गंदी करे घर वेही रहिजो। बाक़ी जिन खे सिंध माउ सम्झनि था, जेके माण्हू सम्झंदा सिंध असांजी माउ आहे, सिंध जे लाइ इहो अवामी इज़हार करणु ज़रूरी आहे, उन्हनि सभिनी खे दावत त अचो। तव्हां उन्हनि खे दावत ॾियो था, तव्हां उन्हनि ते वेंदा उहे जेके पंहिंजो क़ौम परस्त धुरियूं आहिनि, जेके सिंध दोस्त ख़्याल आहिनि, उन्हनि खे त धरतीअ जे बका जो मसइलो आहे ऐं सिंधी गॾु थिए पई, उन्हनि ॾे तव्हां वेंदा हो या तव्हां ईअं ई दावत उन्हनि खे ॾियो पिया? ॾिसो मामिलो इहो आहे त हीउ आहे क़ौमी कमु, कंहिं पार्टी जो इनफ़ादी कमु कोन्हे। मां छो जो शयुनि खे वधीक महसूसु करे सघंदो आहियां, ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके अञा ताईं MQM खां ख़ैर जी उमेदु रखनि था ऐं उन्हनि सां इताद कंदे उन्हनि खे ऐब नथो महसूसु थिए। ऐं असीं त बिल्कुलु 87 खां वठी इन दायरे खां ॿाहिरि आहियूं। इन करे असीं सॼी सिंध खे दावत ॾियूं पिया। सियासी अॻुवाननि खे बि चवंदासीं, सियासी जमायतुनि खे बि चवंदासीं ऐं मजमूई सिंध जे अवाम खे। उहे कहिड़ा माण्हू आहिनि उहे जेके अञा बि MQM मां उहे उमेदु रखियो वेठा आहिनि भलाईअ जी, बहितरीअ जी, सिंध दोस्तीअ जी? मसलन हाणे इहो आहे धणी भाई साईं त ई 2 ॾींहं अॻे मूं पंहिंजे यारनि जेके मुंहिंजा इलाही वेझा दोस्त आहिनि, उन्हनि मूंखां वाइदो वरितो आहे त मां हाणे सियासत में तनक़ीदी जाइज़ो न वठंदुमि। अच्छा जी जी जी, सियासत जॾहिं त सियासत जो तनक़ीदी जाइज़ो बुनियादी जुज़ आहे, पर मां हाणे वाइदो करे वेठुमि उन सां त बाबा हाणे मां कंहिं बि फ़र्द कंहिं बि पार्टी जे बाबति पंहिंजो केतिरो बि सचो तबसरो हुजे मां न कंदुमि। त इन करे हाणे पाण इन्हनि शयुनि ते इख़्तिलाफ़ी माण्हुनि ते इख़्तिलाफ़ी नालनि ते डिस्कस कोन था कयूं। बाक़ी मजमूई सभिनी जा किरदार उहे सोसाइटी में बिल्कुलु आईने जी आहिनि। त कंहिं माण्हू 90 जूं सलामियूं भरियूं, केरु माण्हू अञा ताईं फारूक सत्तार ऐं ख़ालिद मक़बूल वारनि सां गॾिजी वेही फ़ोटो कढाए ऐं सिंध जी भलाई जी उमेदु रखनि था। ऐं गवर्नर टिसोरी कहिड़नि माण्हुनि खे अचण साण फ़ोन कया ऐं राब्ता कयईं ऐं दावतूं ॾिनई, उहे सभिनी साम्हूं आहिनि। त इन करे हींअर ज़ोर इन ॻाल्हि ते आहे त पाण सिंधी अवाम खे इख़्तिलाफ़नि में घटि उलझायूं, ॿधी जो बुनियादु ॻोल्हियूं। डॉक्टर साहब पाणीअ जो मसइलो सिंध सां रहियो आहे ऐं सिंध जा बुनियादी इशू तमामु घणा रहिया आहिनि। तव्हांजा मादी में जेकी साईं जलाल महमूद शाह खां वेंदे रसूल बख्श पलीजे सां इन्हनि सां बि गॾु तव्हां सियासी जदोजहद कई, हींअर आहे को ख़्यालु इन्हनि जी जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जे अॻुवाननि ॾे वञो त बाबा अचो गॾिजी वियूं, हीउ जेको सिंध जो मसइलो आहे इन ते वेही सोचिजे? उन खां उपरा थोरी आहियूं। मसलन सैयद ज़ैन शाह साहिबु, अयाज़ पलीजो साहिबु, असां इन्हनि खां उपरा न आहियूं। असां अॼु बि मिलंदा रहंदा आहियूं, हेलो हाय थींदी रहंदी आहे। इहो न आहे त असां दुश्मन कैंप में आहियूं।
पर इहो आहे त हर कंहिंजी पंहिंजो पंहिंजो सियासी तर्ज़ अमल आहे। जीअं अयाज़ पलीजे साहिबु जेको अॼुकल्ह स्पीचिस वग़ैरह करे पियो, नौजवाननि खे ॾाढो ख़ुशी थिए थी, पर उन इहो करे छॾियो ऐलान त भई आऊं उन्हनि खे चैलेंज थो ॾियां त अचनि मूंसां टीवी ते। टॉक कनि। पर मां अदब सां अयाज़ पलीजे खे इहो चवणु चाहियां थो त सिंध जे वजूद ते को मुज़ाकिरो मुनाज़िरो करण जी ज़रूरत कोन्हे। सिंध असांजो वजूद आहे, हीउ कालाबाग डैम कोन्हे, हीउ कैनाल कोन्हे, हीउ को ॿियो मसइलो कोन्हे, सूबाई ख़ुदि मुख़्तार इशू कोन्हे जंहिं ते पाण वही आर्ग्यूमेंट कंदासीं, दलील कंदासीं ऐं मुखालफ़ खे दलील जे बुनियाद ते कमज़ोर कंदासीं। हीउ वतन जो वजूद आहे, वतन जो वजूद ते कंहिंसां डालाइक थींदो छा? जेको दुश्मन आहे उनखे चइबो हट परे जॻह ख़ाली कर, हट वतन असांजो आहे, रिकॉर्ड थींदो टोड़े छॾींदासीं, पंहिंजे वतन जी मालिकी कंदासीं। इहो सिधो सिधो सुवालु आहे। ॿ ॻाल्हियूं आहिनि। कामरान टिसोरी चए थो त मां डॉक्टर साहिब खे नथो सुञाणां, ऐं साॻिए वक़्तु चए थो त सिंध बि टुटंदी ऐं कराची सूबो थींदो। ॾिसो, कामरान टिसोरी गवर्नर थियण खां अॻु में कामरान टिसोरी खे घणा माण्हू सिंधिया सुञाणंदा हुआ। कामरान टिसोरी हिकिड़ो सियासी यतीम आहे। वफ़ाक़ी हुकूमत महिरबानी कई अथसि, गवर्नर हाउस में विहारे छॾियो अथईं, इन करे हुनखे माण्हू सुञाणनि था त हीउ कामरान टिसोरी आहे। जॾहिं बाक़ी इहो मां चवणु चाहियां थो तव्हांजे ज़रिए त कामरान टिसोरी वाक़ई मूंखे न सुञाणंदो हूंदो, घर वेंदो जॾहिं पंहिंजे माउ पीउ खां पुछे त डॉक्टर कादिर मक्सी कौन है, त उहो ॿुधाईंदो त डॉक्टर कादिर मक्सी इहो आहे। जिन समूरनि दहशतगर्दनि नक में नाकेली विझी ऐं उन्हनि खे या त सिंध छॾण ते मजबूर कयो या सिंध में कंध हेठि करे हलनि पिया कराची में, कादिर मक्सी उहो आहे। सो जॾहिं ही गवर्नर छॾींदो, असां जहिड़ो घटियुनि ते ईंदो, पोइ चवंदासीं दादा हाणे ॿुधाए किथे थो घुराई, अचूं त या महिमान थियूं। MQM जो हिकिड़ो दौर हो जॾहिं तव्हां जुलूस बि कंदा हुओ, पहिरीं पंहिंजी गुफ़्तगू थी त उहो टारगेट किलिंग शुरू करे छॾंदा। 12 अप्रैल ते बि तव्हांजो इहो जलसो थियण ॾांहुं वञे पियो, छा पिया सम्झो को वरी थ्रेड हूंदो या लही पइबो मैदान में? ॾिसो, सवाल इहो आहे त हू असां कराची सिंध रैली 2012 में शुरू कई। हुननि जो हर साल असांजो हिकिड़ो प्रोग्राम थींदो। उनजो वतीरो इहो हो त हू हफ़्तो अॻु में शहर में दहशतगर्दी टारगेट किलिंग कंदा जीअं ख़ौफ़ खां सिंधी न अचनि। पर उन ॾींहंनि जा फ़ोटोग्राफ्स ऐं रिपोर्टूं तव्हां खणंदव मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि जूं, अख़बारुनि जूं, त उहे तमामु वॾा मेड़ाका थींदा हुआ उन ज़माने में कराची में। त हाणे त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हाणे ही ख़ुदि ॾंग निकितल विछूं आहिनि, जिन जो ॾंग निकिरी वियो आहे, बाक़ी हाणे वात जी यखी सॼो ॾींहुं हणनि पिया। सो इहो बकवास कंदा रहंदा। मूंखे उमेदु आहे त सिंध जो माण्हू जेकॾहिं ही जिन ॾींहंनि में हिन जो उरूज हो तॾहिं कराची में गॾु थियण खां न मुड़िया, त हाणे छा थींदो? मां उमेदु कयां थो त 12 अप्रैल ते लखनि जी तइदाद में सिंधी माण्हू ईंदा, लखनि जी तइदाद में। मूंखे कराची खां मुख़्तलिफ़ माण्हुनि फ़ोन करणु शुरू करे छॾिया आहिनि त साईं रुगो असां कोन ईंदासीं, असां पंहिंजे फैमिली ॿारनि खे वठी ईंदासीं। त इहो जेको हिकिड़ो नओं विलविलो, नओं जोश तव्हांखे नज़र ईंदो, छो जो हींअर रमज़ान आहे ऐं रोज़ा वोज़ा रखूं पिया ऐं थोरो पॉलिटिकल एक्टिविटी माठियूं आहिनि, पर ईद जे ॿिए 3 ॾींहंनि खां तव्हांखे जेको सरगर्मी नज़र ईंदी, कराची खां वठी कश्मीर ताईं माण्हुनि जो झूमर नज़र ईंदी, सिंधी टोपी पटके जा वर नज़र ईंदा, तव्हां अंदाज़ो करे सघंदव त कराची जो शहर एॾो इज्तमा थिए पियो जो शहर उन माण्हुनि खे मुश्किल झले सघे। सेनेट में तकरीरियूं ऐं सिंधी असेंबली में तकरीरियूं PPA जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि मुतालबो कयो त गवर्नर खे हटाए वञे। कंहिंखां मुतालबो पिया कनि? हिननि जे मुतालबे खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, सही आहे। थोरी हिकिड़ी मज़ल मां ही ॻाल्हियूं कंदमि त पोइ वरी चवंदा त PP जी वंगारत वां या छा। हक़ीक़त में इहा आहे त गवर्नर खे मुक़ररी वज़ीर आज़म कंदो आहे, सदर रुगो नोटिफिकेशन कढंदो आहे। वज़ीर आज़म उन नालो मुक़ररु करे सदर ॾे ॿई इतादी त आहिनि न। ॿुधो, हा, त सदर जेको नोटिफिकेशन कढंदो आहे, त लाहिण जो बि इख़्तियार, हटाइण जो बि इख़्तियार जेको वज़ीर आज़म खे आहे। ऐं पीपल्स पार्टी खे जेको बि हिसोपति सियासत में खपे, मसइलो उन सदारत वरिती, उन्हनि सेनेट जी चेयरमैनी वरिती, क़ौमी असेंबली डिप्टी स्पीकरी वरिती, पंजाब जी गवर्नरी वरिती, पश्तूनख्वा जी गवर्नरी वरिती, सिंध ऐं बलूचिस्तान जी 2 सूबाई हुकूमतूं वरितियूं। पीपल्स पार्टी पंहिंजो इक़्तिदार जो हिसो पूरो वठी मौज मस्ती करे पई, लुट फुर में लॻी पई आहे। बाक़ी जेको आहे सिंध जी गवर्नरी जेका, इहो ख़ालिस मुस्लिम लीग नवाज़ जे इख़्तियार में आहे। त मुस्लिम नवाज़ कंहिंखे गवर्नर कंदी
सभिनी माण्हुनि खे ख़्वाहिश हुई त मुस्लिम लीग नवाज़ कंहिं चङे सिंधी पढ़ियल गिढ़ियल समझदार माण्हू खे कंदी, पर इहो आहे त मुस्लिम लीग नवाज़ जीअं त उनजी ठिकरी ते पाड़ MQM जे हथां ब्लैकमेल आहे, इन करे MQM खे ख़ुशि करण लाइ हुननि वरी हिन टिसोरी खे गवर्नर आंदो आहे। पर हाणे जीअं त टिसोरी जी नियतूं बिल्कुलु खुली साम्हूं थी अची वियूं आहिनि सिंध जे ख़िलाफ़ु, इन करे असां चऊं था हाणे हिकिड़ो मिंट बि देरि न करणु खपे वज़ीर आज़म खे। पीपल्स पार्टी करारदाद पास कई आहे सूबाई तंज़ीम जे ख़िलाफ़ु सिंध असेंबली में, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी जो गवर्नर जे हटाइण जो मुतालबो विझी छॾिया त पीपल्स पार्टी हिकिड़ो नुक़सानु थिए आहे त हीअ बि अधूरी माना वारदात कंदा आहिनि, होशियारी वारी वारदात कंदा आहिनि। त जेकॾहिं इहा गवर्नर खे हटायो या करारदाद में शामिलु थी वञे सुठी ॻाल्हि आहे, त असीं चऊं हा त अवं सिंध असेंबली चयो गवर्नर खे हटायो, हीअ नस्ल परस्त आहे। पर जेकॾहिं हाणे वफ़ाक़ी हुकूमत जी अख़लाक़ी ज़िम्मेवारी थी वई आहे त सॼी सिंध मुश्तरका तौर ते इहो मुतालबो करे थी शहबाज़ शरीफ़ खां त तव्हां फिलफोर गवर्नर खे हटायो। जेकॾहिं न हटायो त ई 12 अप्रैल जी जेका ही एहतजाज हूंदो इहो तहरीक में तब्दील थी वेंदो। हर सूरत में हिन गवर्नर खे हटाइणो पवंदो। हाणे हिन जो वजूद असांखे गवर्नर हाउस में क़बूल न आहे। 12 अप्रैल वारो जलसो तव्हांजो मुतालबो इहो ई हूंदो, पहिरियों नुक़्तो त गवर्नर खे हटायो वञे। गवर्नर खे हटायो, पर थी सघे थो त पंहिंजे 12 अप्रैल खां अॻे ई गवर्नर हलियो वञे, पोइ छा थींदो? अच्छा, इहा अॻकथी आहे? जेकॾहिं हलियो वञे त छा थींदो? अवामी माना हलियो न वञे तव्हांखे अॻकथी आहे? न सिंधी अवाम जी ताक़त खे तव्हां घटि सम्झंदा आहियो छा? न, बिल्कुलु वॾी ताक़त आहे, वॾी ताक़त आहे। ऐं थी सघे थो रियासत न हटाइजो, सम्झनि था त हाणे जेकॾहिं अवामी ताक़त ऐं इन ऐलाननि ते जेकॾहिं हटाईंदासीं बदिली कंदासीं त माण्हू पोइ हिरका थी वेंदा, रोज़ इन क़िस्म जा एहजाज कंदा। त रियासत थी सघे थो ज़िद करे या शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी हुकूमत ज़िद करे, पर छा बि थिए अॼु या सुभाणे गवर्नर पंहिंजी क्रेडिबिलिटी विञाए चुको आहे। हिनखे हर सूरत में वञिणो पवंदो, वञिणो पवंदो, वञिणो पवंदो। गो गवर्नर गो। अच्छा, 30 सेप्टेंबर खां वठी इहा यको सिंध जी विरासत जी ॻाल्हि आइन में का अहिड़ी गुंजाइश आहे छा सूबनि जे अलॻि थियण जी? छो त हीउ ख़ालिक़ आहे सिंध सूबो हिन मुल्क खे ठाहिण मुल्क जो ख़ालिक़ आहे, इहा ई ॻाल्हि असीं हुनखे बार बार यादि करायूं था, जे मथां विसरी वञे बदबख़्तनि खे। त ॾिसो आइन जेको आहे न, आइन हिकिड़ो बैलेंस्ड रखियो आहे त भई कंहिं बि सूबे जी तव्हां जाग्राफिकल हदूं तब्दील करियो। मसइलो हुनखे आउं सिधी ॻाल्हि में चवां, को नओं सूबो तश्कील ॾियो त उन लाइ मक़ामी असेंबली 2/3 मेजॉरिटी खपे थी। हाणे इहो त इहे 10 जनम वठंदा त सिंध असेंबली में 2/3 मेजॉरिटी सिंध जी तक़सीम लाइ हिननि खे मिलंदी कान। भले पीपल्स पार्टी मौक़े परस्ती करे थी वञे, ॿिया वॾेरा फिरी वञनि, पर 2/3 मेजॉरिटी ही हासिल न करे सघंदा जेकॾहिं कंहिं बि सिंधी वॾेरे अहिड़ी करारदाद जे हक़ में वोट ॾिनो त हू आराम सां घर वेही घर मुश्किल सां पहुची बि न सघे। त इन जे करे इहो दीवाने जो ख्वाबु आहे आइनी तरह। पर छो जो असीं ख़बरदार रहूं था, हिन मुल्क में इलाही सियासी मस्किरियूं थींदियूं आहिनि। कॾहिं मार्शल लॉ अची वई, कॾहिं ऑर्डिनेंस अची विया, तव्हां आर्ज़ी इंतिज़ाम तौरु को अहिड़ो ऐलान करे छॾियो, त इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। त असीं चऊं था त असांखे हिकिड़े दफ़ा वंस फॉर ऑल इहो हींअर सब्जेक्ट फ़ैसिल थियणु खपे। छो जो MQM सम्झे थी त फील्ड मार्शल साहिबु हींअर पूरे ताक़त उरूज में बीठो आहे, हिन कुल्हे ते बंदूक रखी हलाईंदासीं, मतां असांजो कमु थी वञे। ऐं असीं सिंधी बि चऊं था त असां मुकमल पूरी ज़िम्मेवारी सां अवामी ताक़त जो कराची में इज़हार कयूं त जीअं इस्लामाबाद में वेठल हुक्मरान जा कपार ठका ॾे त भई अहिड़ो को बि फ़ैसिलो हिन मुल्क लाइ हानिकार साबित थींदो। वंस फॉर ऑल इहो डिसाइड थी वञे त सुभाणे घटि में घटि 50 सालनि लाइ त इहो राग न हले, बिल्कुलु दफ़न थी वञे। सिंध जो पाणीअ जो वॾो इशू आहे। कुझु ॾींहं अॻे शहबाज़ शरीफ़ जो इहो बयानु साम्हूं आयो त पाणी ऐं केनाल वारे मामले ते असां सूबनि खे राज़ी करण जी कोशिशि कंदासीं, जॾहिं त तव्हां ॾिठो केनाल जी तहरीक तमामु वॾी, उन खां पोइ हिते थिया हुआ। इन बयान खे कीअं पिया ॾिसो? वरी छा नए सिरे इहा कोशिशि थिए पई छा? जेके बि इहे हरकतूं आहिनि, इहे मुंहिंजी उन राय खे सपोर्ट कनि थियूं जंहिंमें असां चयो हो त केनालनि जे ख़िलाफ़ पाणी जी तहरीक हाईजैक थी वई हुई। जेकॾहिं टाइमली जेको असांजो तयशुदा प्रोग्राम हो त असां अवामी जागरता पैदा करे ऐं पोइ जॾहिं धरननि में वेहंदासीं त असां ईअं धरना शुरू कंदासीं जो धरना बबरलो ते कोन हूंदा, धरना कराची खां शुरू थियनि। कराची जे ॿाहिरि बि 25,000 माण्हू वेठल हुजनि हा, हैदराबाद जे बाईपास ते 50,000 माण्हू वेठल हुजनि हा, दादू लाड़काने रोड ते वेठल हुजनि हा, हाला ख़ैरपुर जे रोड ते वेठल हुजनि हा, मीरपुर ख़ासि हैदराबाद रोड ते, ईअं सॼी सिंध में घटि में घटि 10-15 लख माण्हुनि जी मूवमेंट हुजे हा।
जेके सॼी सिंध जा रोड ब्लॉक हुजनि हा त पोइ रियासत खे इहो पैगाम वञे हा त जेकॾहिं असां इन ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिनो त हीउ मुल्क हलणु मुश्किल थी वेंदो ऐं वंस फॉर ऑल इहो डिसाइड थी वञे हा त हाणे पाणी जे मसइलनि ते के बि नयूं स्कीमूं कोन ठहंदियूं, न डेम न केनाल, पाणी जो इफिशिएंट इस्तेमाल जे लाइ नयूं स्कीमूं ईंदियूं त वधि खां वधि पाणी खे कीअं इफिशिएंट इस्तेमालु कयूं जंहिं ते वधि खां वधि फसल पैदा थी सघनि। बाक़ी इहो पाणी जमा करणु, डेम ठाहिणु, केनाल ठाहे पाणी विराइणु, इन स्कीमुनि खे हमेशह लाइ तर्क करे छॾियो आहे। पर तव्हां ॾिठो त आरज़ी ही अची वियो धरनू ॿबरलो वारो, जंहिंमें असां ख़ुदि अॻे पीपल्स पार्टी खे ऋण तपाए छॾियो। पीपल्स पार्टी परेशान हुई पए सिंध में एहतजाजी जलसा कयूं त पोइ हुननि इहो मौक़ो वरितो त हुननि CCI जे इजलास में मुखालफ़त करे फ़िलहालु इहो मोखर कराए छॾियो आहे, पर इहे मनसूबा मुकमल तौर ते ख़तमु न थिया आहिनि। पाणी वारे मामले ते चओ पिया त नई सिफ़बंदी थिए, उहा सियासी सिफ़बंदी थिए, थियणी पवंदी, करणी पवंदी। उन लाइ छा करिणो पवंदो पाण खे? STP छा पई सोचे? ॾिसो, हींअर को केनालनि जो ऐलान न पियो थिए। हींअर असां वटि सिंध जी क़ौमी वहदत जे बका जो मसइलो आहे। असां शुरू खां असांजी तहरीक जो नालो तव्हांखे ख़बर छा हो? सिंध असांजी माउ, सिंधु असांजो साह। जेका असां केनाल जे ख़िलाफ़ु तहरीक हलाई उन नारो ई इहो हो त सिंध असांजी माउ, सिंधु असांजो साह। छो जो असांखे ख़बर हुई त सिंध ते कब्ज़ो करण लाइ, सिंध खे तक़सीम करण लाइ नसबस टोला पंहिंजे कम खे लॻा पिया आहिनि ऐं पाणी दरिया जो चोरी करण लाइ केनाल ठहनि पिया। त असां इन ई नारे ते सॼी तहरीक हलाई हुई। हाणे हींअर ही सभु खुली ज़ाहिर थी अची विया आहिनि नवनि सूबनि जे हिन राग खे खणी। इन करे असांजी पूरी कोशिशि आहे त 12 अप्रैल जे प्रोग्राम खे एॾो वॾो, एॾो वसी, एॾो नुमाइंदा ऐं शानदार इज्तिमा कयूं जो वंस फॉर ऑल इहो तइ थी वञे, हुक्मरान सम्झी छॾनि त सिंध में नवां सूबा नई बग़ावत खे जनमु ॾींदा, मुल्क लाइ हानिकार थींदा, मुल्क न हली सघंदो। ऐं ही नस्ल परस्त टोला बि सम्झी वञनि त जेकॾहिं ही इन राग खे जारी रहंदा त पोइ सुभाणे सवाइ हिननि खे सिंध छॾण जे ॿियो को रस्तो कोन बचंदो। सो इन करे असां इन लाइ कोशिशि में आहियूं ऐं 12 अप्रैल ते इनशाअल्लाह मूंखे वॾी उमेदु आहे त सिंधी इन ताक़त जो इज़हार कंदा। डॉक्टर साहब, कुझु माण्हुनि जो, कुझु सियासी अॻुवाणनि जो ख़्यालु आहे त PP ऐं MQM जी नूरा कुश्ती आहे, सूबे जी का बि ॻाल्हि कोन्हे, ॿिन्ही वोट जी अहमियत विञाए छॾी आहे त हू पंहिंजो वोट ठाहिण जे पुठियां त असांखे सूबो खपे। ऐं सिंध जा माण्हू जेके पीपल्स पार्टी असेंबली में वेही ॻाल्हि करे थी, मरसूं सूबो न ॾिसूं, इन बयान खे, इन ॻाल्हि खे ॾिसो, हाणे पाण इनखे मूंखे अफ़सोस थींदो आहे इन्हनि दानश्वरनि ते ऐं क़ौमी कारकुननि ते त इन क़िस्म जा फिरोई ऐं फिज़ूल क़िस्म जा आर्ग्यूमेंट बिल्ट कंदा आहिनि सिंधी अवाम जी ताक़त खे गॾु थियण खां रोकण लाइ। हींअर छा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, को इलेक्शन आहे मुल्क में जो चइजे त बाबा सुभाणे वोट थियणा आहिनि, इन करे पीपल्स पार्टी खे ज़रूरत आहे सूबे जो शोषे छॾण जी, या MQM खे ज़रूरत आहे मुआज़ देश जी। MQM त इलेक्शन जे पहिरें ॾींहुं, इलेक्शन थियण खां ॿिए ॾींहुं वञी सूबनि जो उन में करारदाद पास कई ऐं 1987 खां वठी जनरल ज़िया जे ज़माने खां वठी मुआज़ सूबे जो राग पई थी ॻाईंदी आहे। मुआज़िर इताद तहरीक कोई सलीम ख़ान जी, उनजो मंशूर इहो सॼो वक़्तु इन ते कमु कंदी हुई। त ही पंहिंजी तारीख़ी ज़िमेवारी खां भॼण लाइ, गाफ़िल थियण लाइ इन क़िस्म जूं फिज़ूल क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था। अॼु भला पीपल्स पार्टी इलेक्शन बि हुजे, अॼु सिंध में आहे को पीपल्स पार्टी खे सीरियस चैलेंज? असां जवाब न, मां मुक़ाबिलो कमु वधि में वधि हिकिड़ी सीट GDA मसइलनि अचूं था उन ते, मसइलनि हिकिड़ी सीट GDA मुक़ाबिलो कंदी 2 या 3 सीटूं। कहिड़ो पीपल्स पार्टी खे इमीडिएट सिंध में ख़तरो आहे जेसीं ताईं का सिंधी अवामी क़ुवत एॾी वॾी मज़बूत तरीक़े सां मुंज़िम नथी थिए, हुनजो मुक़ाबिलो करे ऐं संजीदा ख़ौफ़ पैदा थिए। हींअर बिल्कुलु ही सिंध दुश्मन क़ुवतूं जेके माण्हू इहे तजिया पेश कनि था, इहे फिरोई नोय जा पंहिंजो पाण खे गुमराही फैलाइण जा तजिया आहिनि, ख़ुशफ़हमी में रहण जा तजिया आहिनि। मां बिल्कुलु सीरियस चवां थो त इस्लामाबाद खां वठी इहा मुहिम जारी आहे। ख़्वाजा आसिफ़ जेको आहे वंगार वहे पियो पीपल्स पार्टी जी, इहो फवाद चौधरी वंगार वहे पियो, तारिक महमूद जेको आहे लाहौर वारो सनतकार वंगार वहे पियो पीपल्स, कराची जा सनतकार वंगार वहनि पिया। ही सभु जा सभु हिन वक़्तु सीरियस आहिनि त हिन वक़्त में जे करे सघियासीं त थी वेंदो, जे न त कॾहिं न थींदो। सो इन करे मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे सॼी सिंध खे इहो ॿुधाइण थो चाहियां त हिन वक़्तु सीरियस थ्रेट आहे सूबनि वारे मसइले जो। जेकॾहिं पाण 12 अप्रैल ते
8-10 लख माण्हू गॾु थियासीं न, ओ सूबा अहिड़ी ऊनी गार में ग़रक़ थी वेंदा जो 50 सालनि ताईं वरी इन जो न अतो पवंदो न पतो पवंदो। इन करे हिमत न हारियो, अचो 12 अप्रैल ते कराची गॾु थियो। ॻोठ बिजराणी लिगारी जा कहिड़नि ॻोठाणनि तव्हांखे ख़त लिखियो ऐं हिकमत अमली तव्हां कहिड़ी तइ कई आहे? छा था सम्झो उहे उन अज़ाब में आहिनि या उनखे केरु छॾे वियो, तव्हां विया बि हुआ? ॾिसो धणी बख़्श, ॻाल्हि इहा आहे त बिजराणी लगारी जे ॻोठ सां इंतिहाई तारीख़ जो वॾे खां वॾा हानियूं ऐं जबर थियल आहे। ऐं पंहिंजे वढे जो न वेझ न तबीब, कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे नासमझी में वढे वेहंदो आहे। त जॾहिं आउं अमेरिका में हुउसि त मूं उन चयो, लाश उन्हनि दफ़नाए छॾियो, त मूं चयो त मां वठी थो अचां, कारकुन खे चऊं था माण्हू गॾु कंदासीं हज़ारे, ऐं क़बर में लाश कढी इज़त सां तदफ़ीन कंदासीं। सरकार लाश वापसि करे छॾियो, ठीकु आहे। जे उन वक़्तु बिजराणी जे दोस्तनि खे असांजी ॻाल्हि सम्झ में अचे हा त उहा अवामी ताक़त फ़ैसिलो करे हा, इहे समूरा माण्हू न कूड़ा केस ठहनि हा, न जेल भोॻनि हा, इहे समूरा आज़ादु थी वञनि हा ऐं शहीदनि जो बि FIR दाख़िल थी वञे हा। पर उन वक़्तु छो जो हाणे माण्हू आहिनि आम ॻोठाणा सादा सूदा सियासत जी पेचीदगी खे नथा सम्झनि, पर उते जेके सियासी पार्टियूं मौजूदु हुयूं जिन जो असरु सूखो ॻोठाणनि ते, उन्हनि इहो न पिए चाहियो त तरक़ी पसंद पार्टी प्लेटफॉर्म ताईं हुकुम थिए। पोइ जॾहिं मां मोटी आयुसि तइज़त ते वियो हुउमि ॻोठ में, त मां उन्हनि खे चयो त बाबा असां तव्हांखे मुकमल मदद करणु था चाहियूं ऐं असां हीअ ॻाल्हि जेका आहे बिल्कुलु मेरिट ते थींदी। तव्हां 2-3 ॼणा ॻोठ जी कमेटी ठाहियो, मूं वटि हैदराबाद अचो, असां तारीख़ तइ कई, मूं कराची मां 2-4 वकील घुराया, हैदराबाद जा 1-2 वकील घुरायासीं, त असां वेही मशवरो कयूं त पहिरीं FIR कीअं दाख़िल थिए शहीदनि जी, ॿियो त हीअ जेके कूड़ा केस ठहिनि कीअं मुक़ाबिलो कयूं। असां हिते दस्तरखान विछाए वेठा हुआसीं, आख़िरी हवर्स में हुनजो फ़ोन आयो त साईं माफ़ु कजो, असांजी मजबूरी नथा अची सघूं, कोन आया हुआ। पोइ मूं अख़बारुनि में पढ़ियो त जेके ॿियूं जमायतूं आहिनि, SUP या ॿिया JSN जा मुख़्तलिफ़ ग्रुप्स, उन्हनि जी मदद कई, कोर्टुनि में विया, हीअ थियो हू थियो, पर नतीजो इहो थियो त न शहीदनि जी FIR दाख़िल थी ग़लति प्लानिंग जे करे, न जेके गिरफ़्तार हमराहनि खे को रिलीफ मिलियो आहे, अञा ताईं उहे अज़ाब में आहिनि। पोइ काल्ह इहो फेसबुक ते कंहिं ख़त हलायो, मां न आहियां उन खां वाक़िफ़ त कंहिं सियासी पार्टीअ कारकुन हलायो या वाक़ई उनजे वास्ते वारसनि हलायो, पर मुंहिंजी इख़लाक़ी ज़िमेवारी त मां उनखे भरना आहियां। मूं राति उनजो जवाबु ॾिनो आहे ऐं इनशाला ॿिए ॾींहुं असांजो मरकज़ी वाइस चेयरमैन जी अॻुवाणी में वफ़द वेंदो हुते जेल ते, जेकॾहिं मिलणु ॾिनऊं त मिलंदा, न त DC खां इजाज़त वठी परमिशन वठी उन्हनि सां मुलाक़ात कंदा। उनजा जेके बि जेल में मुश्किलातूं आहिनि उन्हनि जी उन्हनि खे उते वारसी कंदासीं ऐं ॿिया जेके ज़मानतूं वग़ैरह आहिनि इनशाला सिविल कोर्ट, सेशन कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट ताईं असां उन सां मामिली थी बीहंदासीं। ॾिसो हिकिड़ो क्रिमिनल केस सियासत आहे, नारेबाज़ी, तव्हां सियासत कंदा रहो, ज़िंदाबाद मुर्दाबाद कंदा रहो, इहो हर कंहिंखे हक़ आहे, जमहूरी हक़ आहे, जेको जंहिंसां दिलि जंहिंजी बीहे उहो कंदो रहे। पर जॾहिं तव्हां ते FIRूं दाख़िल थी थियूं वञनि त पोइ बिल्कुलु ॿी मेरिट अची थी वञे, त उते पोइ FIRूं दाख़िल थियण खां पोइ तव्हांखे नारो आज़ादु कोन कंदो, तव्हांखे कानूनी नुक़्ता आज़ादु कराईंदा, तव्हांखे वकील आज़ादु कंदो, तव्हांखे पाकिस्तान जे कानून जी रोशनी में गुंजाइशूं कढणियूं पवंदियूं। इन करे हिन जो केस थोरो पर्सनल आहे, छो जो वज़ीर दाख़िला ज़ाती तरह हिननि सां दुश्मनी में हो, उनजो घरु सड़ियो हो ऐं पोइ इन्हनि ई सिंध हुकूमत ई जेके रिपोर्टूं वग़ैरह ठाहियूं, जेके हुननि वफ़ाक़ी इदारनि खे मोकिलियूं त हिते जेको सो हथियारबंद तहरीकुनि जो को वॾो मर्कज़ आहे, कचे जो इलाइक़ो आहे, कलाशन कोफ़ुनि जो अमल दख़ल आहे, मुल्क दुश्मन हिते रहनि था, इन क़िस्म जूं शायदि हुननि रिपोर्टूं ठाहियूं हूंदियूं, जंहिंजे करे वफ़ाक़ी हुकूमत या रियासत ख़ुदि बि उन मसइलनि ते सख़्तु मौक़िफ़ रखी बीठी आहे, जंहिंजे करे ई समूरो ॻोठ अञा अज़ाब में आहे। पर मूंखे उमेदु आहे जेकॾहिं हू वाक़ई हुननि नेक नियती सां मूंखे ख़त लिखियो आहे ऐं मूंसां रुजू कयो आहे ऐं असां सां मुकमल ताविन कंदा, त उहो वक़्तु परे न आहे जो असां हुननि जे इन जबर खे डाहे हिननि खे रिलीफ ॾियारे आज़ादु कराईंदासीं ऐं ॻोठ जी न सिर्फ़ु तामीर में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। महिरबानी डॉक्टर साहब, थैंक यू, पंहिंजो क़ीमती टाइम ॾियण। थैंक यू, महिरबानी।